एडिशनल डिप्टी कमिश्नर वन थरपारकर रियाज़ अहमद शेख अॼु सिविल अस्पताल मिठी में ॿारनि खे पोलियो खां बचाव जा फुड़ा पीआरे पोलियो ख़िलाफ़ मुहिम जो इफ़्तिताह कंदे चयो त पोलियो ख़िलाफ़ मुहिम बाबति अवाम में शऊर उजागर करण लाइ ज़रूरी आहे त ज़िंदगीअ जे मुख़्तलिफ़ शोबनि सां तालुक़ रखंदड़ माण्हू इन मुहिम में पंहिंजो किरदारु अदा कनि। उन मौक़े ते डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर थरपारकर डॉक्टर लेखराज सारंगाणी ॻाल्हाईंदे चयो त 80 जे ॾहाके में पूरी दुनिया जे साम्हूं पोलियो हिकु वॾी बीमारी थी उभिरे, पर अॼु सिर्फ़ दुनिया जे ॿिनि मुल्कनि में इहा बीमारी मौजूदु आहे, हिकु पाकिस्तान ऐं ॿियो अफ़गानिस्तान, जिते मुसलसल पोलियो जा केस ज़ाहिर थियणु अफ़सोसनाक ॻाल्हि आहे। एडिशनल डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर थरपारकर डॉक्टर भरत कुमार, जेको ज़िले में पोलियो जो फोकल पर्सन पिणु आहे, तंहिं पोलियो ख़िलाफ़ मुहिम जे हवाले सां तफ़सीली ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो त 9 सेप्टेम्बर खां 13 सेप्टेम्बर 2024 ताईं ज़िले जे सिर्फ़ 2 तालुक़नि मिठी इस्लामकोट में पोलियो ख़िलाफ़ मुहिम हलाई पई वञे, जंहिं लाइ अॻुवाट इंतज़ाम मुकमल कया विया आहिनि। बाद में सिविल अस्पताल मिठी खां सिविल अस्पताल जे मेन रोड ताईं जागरता वॉक रैली कढी वई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची